मथे उठ मथे उथी अब्बा मुका एक विक भी नथी कजे मां त न हलंदुसि पहिरियां ई मूं काके कांडेरे खे चयो हुयो त तो वारो ई डडो पंधु कोन करे सघंदो हिनखे घर में विहार डडो न डब्बू डब्बू अड़े डब्बू ऐं डडे पाण में छा विरायो आहे हल हलण जी कर पुट जेकॾहिं न तो इहा सुस्ती कई त हिन जंग में असांखे बघेड़ मिरूं खाई छॾींदा बगड़ हा बघेड़ हिन करे अच हलण जी कर हलिया बगड़ बाबा ओबे हिन पासे वयमि तो मूंखे ॾिसी वठंदा उन जे करे मूंखे रस्तो ई ॿियो वठिणो आहे उन तरफ़ वेंदुसि जीअं उन्हनि जी नज़र मुंहिंजे मथां न पवे नाज़ा तोखे पंहिंजी झोपड़ी में वेहण नथो अचे जे वक्त भी तोखे ॾिसां थी तूं अची हिते बीही थी रही आख़िर तो अहिड़ो हिते छा लधो आहे हिकिड़ा अचनि पिया ऐं ॿिया वञनि पिया हुननि खे चाहींदी आहियां इन्हनि खे पर छो मां थी सघे थो अम्मा कॾहिं रांझण जो हितां गुज़र के अम्मा किथे रांझन किथे असां ऐं तूं वरी हित पई थी रांझन खे जाची जॾहिं असांजी क़िस्मत असांखे हिते वठी आई आहे त पोइ रांझण जी क़िस्मत बि रांझण खे हिते ज़रूरु वठी ईंदी मूंखे पूरो यकीन आहे अम्मा त रांझण हिते ज़रूरु ईंदो अच्छा हाणे अच्छा हलूं घर सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।